नाज़रीन हाणे हिक नज़र मुख़्तसिर मक़ामी ख़बरुनि ते। ठुल में ऑल पाकिस्तान लोकल गवर्नमेंट वर्कर फेडरेशन पारां पघारूं ट्रेज़री मां न थियण ख़िलाफ़ सूबाई अॻवान शाहिद अहमद पठान, मीर शौकत अली बुढ़ो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे मुतालबनि जी मञता लाइ नारेबाज़ी कई। एहतजाज कंदड़नि चिता ॾींदे चयो त जेकॾहिं ऑनलाइन पघारूं न कयूं वयूं त कम छॾ हड़ताल कंदा ऐं वॾे वज़ीर हाउस अॻियां धरणो हणंदा। दड़ो पुलिस बैनुल सूबाई सतह ते मंशियात विकिरो कंदड़ गुरोह जी वीगो गाॾी समेत 3 ॼणनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस मूजिबि गिरफ़्तार जवाबदार मोहम्मद अली, अहमद ख़ालिक ऐं फयाज़ दड़ो शहर में गुटका ऐं पाबंदी मढ़ियल सोपारियूं सप्लाई कंदा हुआ। गिरफ़्तार थियल जवाबदारनि मथां नार्को टैक्स तहत केस दाख़िल करे लॉकअप हवाले कयो वियो आहे। कंडियारो वेझो ॻोठ मोहम्मद खान आगरो वासी जो हालाणी पुलिस ऐं बासर जे ज़ियादतनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। एहतजाज कंदड़ पीरल आगरो जो चवण हो त हालाणी पुलिस बासर जी वंगार वहंदे संदन बेगुनाह भाउ ज़ुहैब आगरो खे खंभे गुम करे छॾियो आहे। मामले जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। कोटड़ी फाटक खां ख़ुदा जी बस्ती ताईं ठहंदड़ रोड में बासर ठेकेदार पारां नाक़स मटीरियल इस्तेमाल करण ख़िलाफ़ रहवासन इज़हार सोलंगी, हनीफ सूमरो, इमरान आराई ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। एहतजाज कंदड़नि जो चवण हो त ठेकेदार करप्शन करे रहियो आहे। मामले जो नोटिस वठी खेसि गिरफ़्तार कयो वञे ऐं रोड जी तामीर नए सिर कराए वधीक परेशानी खां बचायो वञे। पेरूमल भरिसां घरू अणबण तां नौजवान आपघात करे छॾियो। ॻोठ अलहयार जुणेचो में घरू अणबण तां 22 साला नागजी वल्द ढंजी कोल्ही ज़हरीली दवा पी ज़िंदगीअ जो अंत आणे छॾियो। इतलाह ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश तहवील में वठी ज़रूरी कार्रवाई बाद वारसन हवाले करे छॾियो। नवाब वली मोहम्मद वेझो ॻोठ रमज़ान राहू में कुकड़ जे मामूली ॻाल्हि तां खोसा बिरादरी जे मिंदुरनि विच में झेड़े दौरान लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि ग़ुलाम नबी खोसो, ग़ुलाम कादिर खोसो, मोहम्मद सालेह खोसो ज़ख़्मी थी पिया, जिन खे नाज़ुक हालत में अस्पताल दाख़िल कयो वियो आहे। तंगवाणी में एसपी जे सर ते सदाम लाशारी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ दिलमुराद दाहाणी, शाहनवाज़ मरहेटो ऐं ॿियनि जी अॻवानी में तंगवाणी खां ठुल ताईं 27 किलोमीटर पैदल मार्च कयो वियो, जंहिंमें JUI अॻवाननि शिरकत कई। एहतजाज कंदड़नि वॾे वज़ीर खां मुतालबो कयो त मक़तूल सदाम लाशारी जे अणधुरी जांच कराए मुलविस पुलिस अमलदारनि खे कानूनी गिरफ़्त में आणे इंसाफ़ कयो वञे। थारूशा भरिसां ॻोठ मेवो कलो में 4 ॾींहं अॻु क़त्ल थियल रहीम बख्श कलो जे कातिलनि जी गिरफ़्तारी ऐं थारूशा पुलिस जी ज़ियादतुनि ख़िलाफ़ वारसानी सियासी समाजी धुरनि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। एहतजाज कंदड़नि जो चवण हो त केस दाख़िल हुअण बावजूद जवाबदार कुर्बान अबड़ो ऐं ग़ुलाम रज़ा अबड़ो खे हिन वक़्त ताईं पुलिस गिरफ़्तार न कयो आहे। मामले जो नोटिस वठी फौरी तौर जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे।